तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में जेका कहाणी बादशाह जी ॻाल्हि पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे शहज़ोर बादशाह। तव्हां जे ख़िदमत में हिन कहाणीअ जो पहिरियों हिसो पेश करे रहिया आहियूं। त अचो हलूं था कहाणीअ जे तरफ़। आगाटे ज़माने जी ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो को बादशाह हूंदो हो जो बहादुरीअ में पंहिंजो मटि पाण हूंदो हो, जहिड़ो ॿियो को मुश्किल सां हूंदो। नालो संस शहज़ोर हो ऐं हू रोज़ानो छा कंदो हो जो सुबुह जो सवेल उथी गज़ कमान खणी पंहिंजे ज़ाल वटि वेंदो हो ऐं हुनखे चवंदो हो त तूं सूफ़ पंहिंजे मथे ते रख त आउं तीर सां उनजो निशानो वठां। पोइ कमान कशे तीर उन सूफ़ ते पूरो निशानो वठंदो हो। राणीअ खे को बि नुक़सानु कोन थींदो हो। पोइ ज़ाल खां पुछंदो हो त कीअं दुनिया में मूं जहिड़ो को पहलवान हूंदो? ज़ाल चवंदी हुयसि त न। राणी वीचारी उन्हीअ ॻणतीअ में पई ॻणंदी हुई त कंहिं ॾींहुं उन तीर वॻे मरी न वञा। हिकिड़े ॾींहुं संस माउ वटि आई ऐं पुछियईंसि छो धीउ रोज़ानो ॻणंदी पई वञी? राणी चयसि त अम्मा मुंहिंजो मुड़ुसु रोज़ानो मुंहिंजे मथे ते सूफ़ रखी तीर सां उनजो निशानो वठंदो आहे ऐं मूंखे डपु आहे त कंहिं ॾींहुं जे उहो तीर लॻी वियुमि त मरी वेंदसि, उन्हीअ ॻणतीअ में ॻणंदी थी वञा। तॾहिं माण्हू चयसि त हाणे तीर हणे ऐं तोखां पुछे त मूंखां वधीक को ॿियो बहादुर आहे त तूं चइजांसि त भला भलीअ जो को शइ ई कोन्हे। पोइ हू पाणे चवंदो त वञा थो भला भलीअ जो शइ ॾिसणु। अहिड़ी तरह तूं हिन रोज़ रोज़ जे मौत खां बची पवंजांइ। ॿिए ॾींहुं दस्तूर मूजिबि तीर हणण बैदि जॾहिं शहज़ोर राणीअ खां पुछो त मूं जहिड़ो को ॿियो पहलवान आहे, तॾहिं राणीअ चयसि त भला भले जो शइ ई कोन्हे। तॾहिं शहज़ोर कावड़िजी पियो ऐं चयईं त जेकॾहिं ईअं आहे त पोइ हाणे वञा थो भला भलीअ जो शइ ॾिसणु। ज़ाल तोड़े मिटनि माइटनि खेसि घणो ई रोकियो पर हुन कंहिंजी बि न ॿुधी ऐं तयारु थी उथी रवानो थियो। शहज़ोर बादशाह खे हलंदे हलंदे राति अचे हिकिड़े बयाबान में पई। तंहिं राति हू उते तरसियो ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी वरी हलणु लॻो। सॾु खण पंधु अञा मस हलियो त ॾिसे त हिकु नौजवान शख़्स आसमान ॾे निहारे पियो। हेॾां होॾां डोड़ी एतिरे में मथां हिकु बाज़ अचे किरियो जो हुन डोड़ी वञी खयो। शहज़ोर बादशाह नौजवान जी इहा बहादुरी ॾिसी अजब में पइजी वियो ऐं वटि अचे चयईं त दोस्त तो जहिड़ो पहलवान त दुनिया में को मुश्किल हूंदो। तॾहिं हुन बाज़मार शख़्स चयसि त यार बहादुर त आहे शहज़ोर बादशाह जंहिंजी पर पुठि मूं यारी मञी आहे। हिते शहज़ोर बादशाह चयसि त उहो त मां आहियां। तॾहिं बाज़बार यकदमि भाकुर पाए चयसि त जेकॾहिं उहो तूं आहीं त पोइ हाणे जेॾां तूं तेॾां मां। तॾहिं शहज़ोर चयसि त जेकॾहिं ईअं आहे त पोइ हल जेका तुंहिंजी मर्ज़ी। पोइ ॿई दोस्त गॾिजी अॻिते हलणु लॻा। अञा थोरो पंधु करे अॻिते पहुता त ॾिसनि हिकु बकरार आहे जंहिंजे कुल्हे ते बबुर जो वणु आहे। पुठनि ते कांबे में ॿकरियुनि जा फर अथसि ऐं हथ में सीणे जो ढेरो अथसि जंहिंखे कतींदो ॾाढे मज़े सां पियो अचे। जॾहिं हिन जे वेझो पहुता तॾहिं शहज़ोर बादशाह चयसि मियां तो जहिड़ो पहलवान त दुनिया में को मुश्किल मिलंदो। तॾहिं बकरार वणाणियो त अदा पहलवान त शहज़ोर बादशाह आहे जंहिंजी हाक ॿुधी ओॾां पियो वञा। तॾहिं शहज़ोर ॿुधायसि उहो त मां आहियां। इहो ॿुधी बकरार चयो त अदा जेकॾहिं उहो तूं आहीं त पोइ आउं बि तोसां जेॾां तव्हीं तेॾां आउं। अहिड़ी तरह टई यार गॾिजी अॻिते हलणु लॻा। कुझु पंधु करण खां पोइ वरी हिकु अजीब वाक़ियो ॾिठऊं। ॾिसनि त हिकु नौजवान आहे जो सौ पुरिया उन खूह जे तरे मां कोॾर जो लपो उमालक ॿाहिरि पियो उछलाए। तॾहिं शहज़ोर खे ॾाढो अजब लॻो ऐं चयईंसि दोस्त तूं त वॾो बहादुर थो ॾिसिजी। तॾहिं हुन नौजवान जवाबु ॾिनुसि त अदा बहादुर त आहे शहज़ोर बादशाह जंहिंजी मूं पर पुठि यारी क़बूली आहे। उते उनखे बि ॿुधायईं त उहो शहज़ोर बादशाह आउं आहियां। तॾहिं उन नौजवान बि वराणियो
त जे उहो बादशाह तूं आहीं त पोइ अमां सां हलंदुसि। पोइ त चारई ॼणा गॾिजी अॻिते हलणु लॻा। अॻिते हली हिननि खे हिकु टुकर में अजो वठिणो पियो। उन टकर में हिकु लोहार रहंदो हो जंहिंजो नालो हो टकर टाको लोहार। उन लोहार ॿिनि टकरनि जे विच में वेही हिकिड़ी तरार पे ठाही, पर मथसि टकरनि बि हमलो पे कयो। लोहार उन्हनि टकरनि खे ठूठियुनि सां धिके परे झले बीठो हो ऐं तरार बि पे ठाहियईं। इहो वाक़ियो ॾिसी शहज़ोर बादशाह ऐं संदसि यारनि खे ॾाढो अजब लॻो। थोरी देरि खां पोइ हुनजे वेझो अचे सलाम वारायऊं ऐं शहज़ोर बादशाह चयसि त ॿेली तो जहिड़ो पहलवान त को मुश्किल लभंदो। उते टकर टाकू लोहार चयो त भाऊ पहलवान त आहे शहज़ोर बादशाह, जेको रोज़ानो पंहिंजे राणीअ जे मथे ते सूफ़ रखी तीर सां उनजो निशानो वठंदो आहे ऐं उन लाइ त हीअ तलवार ठाही अथमि। शहज़ोर इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो सुरहो थियो ऐं चयईंसि त तूं बेशक पहलवान आहीं, तोखे भले माइटनि ॼणियो। इहो शहज़ोर बादशाह जंहिंजी तूं तारीफ़ पियो करीं उहो आउं आहियां। हाणे इहा अमानत जा तो मूलाचार कई आहे सा मूंखे ॾे। लोहार यकदमि तलवार खणी शहज़ोर बादशाह जे हवाले कई ऐं पाण बि संभरी उन्हनि सां गॾु सफ़र ते तयारु थियो। पोइ पंजई दोस्त गॾिजी पिया। हलंदे हलंदे थोरे पंध खां पोइ हिननि खे हिकु ॿियो अजीब लकाउ ॾिसण में आयो। ॾिसनि त हल जवान मुड़ुसु पंहिंजे सुथण जा वर पियो खणे। हुनखां पुछियाऊं त छा थो करीं? चयईं त आउं हथनि सां हरणु झलींदो आहियां ऐं हींअर बि कुझु हरण ताड़िया अथमि। ईअं चई ओचितो वठी डोड़ पाताईं ऐं थोरी देरि खां पोइ ॾिसनि त हू 2 हरण झलियो भाकुर में खयूं भॻो अचे। हरणु ॾिसी शहज़ोर ॾाढो ख़ुशि थियो। पोइ हुनखे बि साॻी हक़ीक़त ॿुधाए पाण सां खयूं। हलंदे हलंदे कहंदे कहंदे खेनि हिकु हंधि राति पइजी वई। सभिनी खे बुख बि ॾाढी अचे लॻी। शहज़ोर बादशाह चयुनि त हाणे तव्हां मां हिकु ॼणो वञे कंहिं वेझीअ बस्तीअ मां टांडो खणी अचे त को खाधे जो बंदोबस्तु करियो। हूअं त हर को पंहिंजे फ़न में क़ाबिल ऐं पहलवान हो, पर पहिरियां ई बाज़मार हमराह खे टांडे खणण लाइ मोकिलियईं। जॾहिं उहो जवान उन बस्तीअ में पहुतो तॾहिं ॾिठाईं त टांडे जो मच पियो ॿरे ऐं हिकु पोड़ो फ़क़ीर उते वेठो आहे। बाज़मार हमराह ईंदे ई हथनि सां टांडो खणणु लॻो। तॾहिं उन पीर मर्द चयसि अबा ही चमटो पियो आहे, उन सां टांडो खण। बाज़मार जवान सोचियो त पोड़ो चवे ठीकु थो, सो निवड़ी चमटो खणणु लॻो। फ़क़ीर यकदमि सिसीअ में हथु विझी खणी गोॾनि हेठि हयसि। जॾहिं बाज़मार जवान वापसि न मोटियो तॾहिं हुननि सम्झो त हुन यारी कान निभाई ऐं संगत छॾे भॼी वियो। आख़िर वरी बकरार खे टांडे खणण लाइ मोकिलियाऊं, पर उहो बि न मोटियो। उनखां पोइ वरी खूह वारे हमराह खे मोकिलियाऊं, उन सां बि फ़क़ीर साॻी हालति कई। थोरी देरि खां पोइ लोहार वियो, पर उहो बि वापसि न मोटियो। जॾहिं लोहार बि वापसि न मोटियो तॾहिं शहज़ोर बादशाह सम्झो त ज़रूरु ॻाल्हि में कुझु रोलो आहे। सो हरण वारे हमराह खे उते विहारे पाण टांडे खणण लाइ रवानो थियो। शहज़ोर बादशाह जॾहिं उते पहुतो त फ़क़ीर खे वेठल ॾिठाईं। शहज़ोर बादशाह सम्झी वियो त इहा खेॾ मिड़ई हिन फ़क़ीर जी आहे। सो वींदे शर्त बिना कंहिं ॻाल्हाइण ॿोलाइण जे पासो वठी टांडो खणणु लॻो। फ़क़ीर ॿियनि वांगुरु हिन खे बि चयो अबा ईअं हथु सड़ंदी, हीउ चमटो खणी उन सां टांडो खण। शहज़ोर हिकु त बादशाह, ॿियो पहलवान, टियों वरी खेसि ख़ुदा अकुल बि काफ़ी ॾिनो हो। सो 3 ॾींहं अख सां फ़क़ीर खे बि जांचणु लॻो ऐं ॿिए तरफ़ हथु वधाए चमटो बि खणणु लॻो। फ़क़ीर जो बि हथु हिरियो बीठो। सो जीअं हथु वधाए शहज़ोर खे ते झलियाईं, तीअं शहज़ोर बादशाह फुर्तईअ सां उथंदे ठका जो खणी थफर करायुसि त फ़क़ीर सॼा 60 क़दम परे वञी किरियो ऐं शहज़ोर जा सभु साथी हिकु हिकु थी फ़क़ीर जे गोॾनि मां निकिरी अचे शहज़ोर भेड़ा थिया। फ़क़ीर जॾहिं होश में आयो तॾहिं सिधो अचे शहज़ोर जे पेरनि ते किरियो ऐं चयईंसि तो मूंखे पहिरीं छो न ॿुधायो त तूं शहज़ोर आहीं? मां त पर पुठि तुंहिंजो यार आहियां। जे हीउ मूंखे ॿुधाईं न त असीं शहज़ोर जा साथी आहियूं त आउं हिननि जे वार जो बि नालो न वठां, पर हाणे मूंखे माफ़ु कर ऐं मूंखे पंहिंजो दोस्त सम्झ। हाणे मां इजो थो सेधो खणी अचां, पोइ रधे तव्हां बि खाओ ऐं मूंखे बि खारायो।
तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन, हिन कहाणीअ जो पहिरियों हिसो ख़तमु थियो ऐं हिन कहाणीअ जा ॿिया हिसा तव्हांजे ख़िदमत में पेश कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते ॾिसणु चाहियो त हिन कहाणीअ जा ॿिया जेके बि हिसा आहिनि से असांजे यूट्यूब चैनल तन मन साफ़ ते मौजूदु आहिनि। तव्हां असांजो चैनल विज़िट करे हिन कहाणीअ जा बक़ाया हिसा बि ॾिसी सघो था। महिरबानी।